शासन पिथौरे में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में मनीता अवॉर्ड प्रोग्राम को ठाहियो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ग़ुलाम क़ादिर आरेसर। पिथौरो भरिसां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी बादल खान नोड़ी में क्विज कॉम्पिटिशन ऐं पिथौरो मनीता अवॉर्ड के हवाले से मास्टर अब्दुल रज़ाक नोड़ी की मेज़बानी हेठ एक पुरवकार तकरीब कोठाई वही, जैमें मेहमान खास मैडम सायरा सलाउद्दीन पंवर हुई। उन मौके ते स्कूली शागिर्दनि में तकरीरी मुकाबलन से गॾु क्विज कॉम्पिटिशन मुकाबला पूर्ण कराया विया। तकरीब में शरीक थियण जो चवणु हो त ॿारनि जो टैलेंट है वो तमाम बेहतरीन ॿारनि जो, ऐं ॿारनि में इहो कॉन्फिडेंस ॾिसी तमाम घणी ख़ुशी थी। महसूस थे तो असांजी सिंध जे ॿार जेके उन्हनि में कंहिं भी किस्म की का कमी कोन्हे, जस्ट नीड है उन्हनि खे हिकिड़ी सुठी सपोर्ट जी, एक सुठी गाइडलाइन की जरूरत है। तालके उमरकोट जो बाराड़ी जो गोठ बाराड़ी जी स्कूल में तमाम ज़बरदस्त को करिकुलर एक्टिविटीज़ हैं जेके भी स्टूडेंट्स विच में वो ॾिसी करे यकीन कयो तो माना हिकिड़ो ॾाढी ख़ुशी थी तो ये प्राइमरी लेवल जे जेके तमाम मासूम ॿारनि जी तकरीर उन्हनि जी टेबलोज़ या उन्हनि जी जेको सो ॻाइण हो या जेको उन्हनि में ॾाढी ख़ुशी थी। ऐं सम्झां थो त अब्दुल रज़ाक जहिड़ा उस्ताद जेके आहिनि उन्हनि जो जेको सो इहो कंट्रीब्यूशन सॼी उन्हनि जी आहे, उन्हनि ॾांहुं वञे तो किरदारु उन्हनि जो ई आहे। जिते जंहिं सूरताल में असांजी सिंध बीठी आहे, सिंध जी तइलीम जिते जंहिं तनासब सां आहे, जे स्पेशली गवर्नमेंट जे स्कूलनि में ऐं असांजे स्कूल जेके 90-80% स्कूल असांजा बंदि पिया आहिनि। जेकॾहिं का खुलियल आहे स्कूल तो उनमें पढ़ाई कोन्हे। फ़र्द जेके आहिनि से इदारनि जा बुनियाद विझंदा आहिनि ऐं इदारा फ़र्दनि खे पैदा न कंदा आहिनि पर फ़र्द इदारनि खे ठाहींदा आहिनि। ऐं उनजो मिसाल आहे ही स्कूल त हिकिड़ो माण्हू आहे जेको जिथे भी वञे तो उते वो पंहिंजो हिकिड़ो असर छॾे थो, पंहिंजो कम जी जेका आहे खुशबू पोयां छॾे थो अचे। जेड़ो तुंहिंजो नाव बाजबो उॾाई मंगा, री थंबी री थोणी तूं छपर तूं छाव कुजाड़ो काव तोखे मालूम सबका। अॼु हिते GBELS हाजी बादल नोड़ी में जेको शानदार प्रोग्राम रखियो वियो, उनजो जेको ऑर्गेनाइज़र हुअसि उहो आऊं हुअसि। मूं ही जेको आहे हर साल इहो प्रोग्राम आऊं रखंदो आहियां, जंहिंमें हिन इलाइक़े जे जेके भी शख़्सियतूं आहिनि जेके हिन इलाइक़े जी भलाई लाइ पाण पतोड़ी रहियूं आहिनि, उन्हनि खे उन्हनि जी मान में हिकु शानदार अवॉर्ड तकरीब रखी वेंदी आहे, जंहिंमें असीं उन्हनि खे अवॉर्ड ॾींदा आहियूं, उन्हनि जी मञता तौर उन्हनि खे अवॉर्ड ॾींदा आहियूं। प्रोग्राम में शरीक थियण जो चवणु हो त स्कूलनि में निसाबी सरगर्मियुनि सां गॾु अहिड़ा प्रोग्राम पूर्ण कराइण जी सख़्त ज़रूरत आहे। आख़िर में प्रोग्राम में शरीक थियण मौजूद मेहमाननि खे सिंध जी सकावत अजरकनि जा तोहफ़ा पूर्ण पेश कया। कैमरामैन असद अली सुमरो सां गॾु ग़ुलाम क़ादिर आरेसर, आवाज़ TV न्यूज़, पिथौरो।